अल्लाह जो एहसान आहे असां कंबर वारे जा फ़कीर आहियूं। हाफ़िज़ अब्दुल जब्बार चाचड़ तॾहिं त दुनिया में अमीर आहियूं। रात मां ख़्वाब पियो ॾिसां रहमत जा बादल उथिया। ओ कंबर वारो साईं अची वियो मूं वटि आ मेलो मची वियो। है कंबर वारो साईं अची वियो मूं वटि आ मेलो मची वियो। रात मां ख़्वाब पियो ॾिसां रहमत जा बादल उथिया। ओ कंबर वारो साईं अची वियो